बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ सां गॾु मां आहियां अली जाफ़री सोलंकी ऐं मां आहियां किरण सुमरो। सभ खां पहिरीं ख़ासि ख़बरूं। वज़ीर ख़ारजा शाह महमूद कुरैशी चयो आहे त विलारियल कश्मीर जे सूरत हाल बाबति वज़ीर आज़म चीनी क़यादत सां ॻाल्हाईंदो। शहबाज शरीफ़ बिलावल भुट्टो खे ब ख़त लिखियो आहे। हिन जो वधीक चवणु आहे कि ॾखण पंजाब सूबे लाइ अपोज़िशन राज़ी आहे त पोइ मुजाहिरा कहिड़ा आहिनि। हैदराबाद जे ॻोठ ज़हीर ख़ान बारच मां राति देर सां नामालूम चोर ट्रांसफार्मर चोरी करे विया। ॻोठाणनि मुताबिक़ चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं। पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयार न आहे। मौजूदा हुक्मराननि तब्दीली जे नाले ते तबाही मचाए छॾी आहे। तारीख़ शाहिद आहे त जॾहिं बि पीपल्स पार्टी आवाम दुश्मन हुक्मराननि ख़िलाफ़ रस्ते ते निकिती आहे त हुक्मराननि जो नुक़सान ई थियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो सरगोदा में जलसे सां ख़िताब। वज़ीर आज़म इमरान ख़ान कैनेडियन वज़ीर आज़म जे इस्लामी फोबिया जे नंदा वारे बयान जी आजियां करे छॾी। पंहिंजे ट्वीट में वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त कैनेडा जे वज़ीर आज़म पारां राग अलापींदड़नि खे मुंहुं ॾियण लाइ ख़ासि नुमाइंदो मुक़ररु करण ते भलीकार कयूं था। कराची जो अमन ख़राब करण नथा चाहियूं। नई हुकूमत खे मुश्किल में विझंदासीं। CM हाउस ॾांहुं मार्च ऐं धरणे जो फ़ैसिलो वापसि वरितो आहे। फुआरा चौक ते धरणो जारी रहंदो। असां चाहियूं था त मक़ामी सतह ते मसइला हल करण जा अख़्तियार नाज़मन वटि हुजनि। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जो ऐलान। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।